मुझे नालो अयाज हुसैन सोलंगी आहे। मां जीअं त अॼु रूरल हेल्थ सेंटर किंगरी में वञण थियो, मूंखे दिल्ली चक पातो, उन हवाले सां मूंखे वैक्सीन कराइणी हुई। कुते जी वैक्सीन उते अवेलेबल न हुई, उन पोर्शन खे ऑफिस खे तालो लॻल हुयो। और मां उहो ॾिसी करे मां पुछा कयुमि त भला एमए साहब आहे त एमए साहब मिलिजे, पर एमए साहब बि असांखे हथु कोन आयो, ऑफिस में अवेलेबल कोन हुयो। माण्हू ॿुधाइनि पिया त एमए साहब तक़रीबन जेको आहे 12-1 वॻे कॾहिं कॾहिं सो बि चकर लॻाईंदो आहे, न त मोस्टली ईंदो कोन आहे। जीअं त मूंखे उते 11 थियनि पिया, पर तंहिं हूंदे बि हू अवेलेबल ऑफिस में न हुयो। सो असां दायूं था त आख़िर हेॾियूं वॾियूं अस्पतालूं आहिनि, हेॾा वॾा इदारा आहिनि, इन्हनि जा मेन जेके हेड आहिनि उहे ई गुम आहिनि, त इहे इदारा आख़िर हलंदा कीअं? गाॾीअ जो जेकॾहिं मेन ड्राइवर ई न हुजे त गाॾी त एक्सीडेंट ई कंदी। पब्लिक सां हुननि जा असां सां इहे रवैया आहिनि उन्हनि जे स्टाफ जा, त असांखे ई हुननि जेको आहे मिसबिहेव कई आहे, त आम पब्लिक सां हो छा न कंदा हूंदा। सो असां इहा दांह था ॾियूं, असां इहो अर्ज़ु था कयूं आला अमलदारनि खे बि, आला क़यादत खे बि पंहिंजे खे, त बराए महिरबानी नोटिस वठो। सीएम सिंध खे मां अर्ज़ु थो कयां, हेल्थ मिनिस्टर अज़रा पेचूरो साहिबा खे, डीसी खैरपुर खे अर्ज़ु थो कयां, आख़िर हे मेन जेके एमएस आहिनि, जेके डिपार्टमेंट जा हेड था थियनि, उहे आख़िर माना कुर्सी मिले थी, हेॾियूं वॾियूं पघारूं मिलनि थियूं, कुर्सीअ ते वेहण लाइ तयारु न आहिनि। उहे पंहिंजे प्राइवेट इदारनि में प्राइवेट क्लिनिकनि ते वेठा आहिनि। त आख़िर पब्लिक सां छा थींदो, हिन अवाम जो, हिन माण्हुनि जो छा थींदो, उन्हनि खे केरु सहूलियतूं साईं? हे तक़रीबन 3 चकर मां वियो आहियां, पर एमएस बि कोन थो मिले, मूंखे वैक्सीन बि कोन थी मिले। असांखे त वैक्सीन, असांजो त मसइलो हल कयो वञे, पर मुंहिंजी दिलि इन ते कुरे थी त जॾहिं असां जहिड़े पढ़े लिखे माण्हू सां मिसबिहेव था कनि, आम पब्लिक मुंहिंजे सिंधी भाउ मुंहिंजे उन सां छा थींदो हूंदो, उन सां हशर छा हूंदो? जेको सिधो सादड़ो माण्हू आहे वीचारो, उन सां त हे हशर कंदा हुआ। सो इहा ई दांह था ॾियूं त बराए महिरबानी इन जो नोटिस वरितो वञे, ऐं इहे जेके मेन हेड आहिनि उहे त अस्पतालुनि में अवेलेबल हुअणु खपनि। महिरबानी।